रहमान पुट जेकॾहिं नवाब खान तुंहिंजी इज़त न कई ऐं तुंहिंजी ॻाल्हि न मञी त ख़ैर आहे। चाचा मां नवाब खान जी एॾी इज़त थो कयां, नवाब खान तो मुंहिंजी टके जी इज़त न कई। रहमान तो बेवकूफ़ आहीं, वो वॾा माण्हू आहिनि, वॾा माण्हू भला असांजी इज़त छो कंदा? ग़रीब जी हैसियत छा हूंदी आहे? हा राणी, अॼु नवाब खान मूंखे पंहिंजी असलियत ऐं हैसियत ॾेखारे छॾी। घणो कुझु सम्झी वियो नवाब खान जे ॻाल्हाइण मां। रहमान पुट सिंधी में पहाको आहे त छिटी पोख दुंबा सां। मां कुझु सम्झो न चाचा। रहमान ज़िंदगी में हार को कोन कयो अथई। चवंदा आहिनि त एतिरो माण्हू मिठो बि न थिए जो केरु गुड़ सम्झी खाई वञे, ऐं एतिरो कड़ो बि न थिए जो केरु थुकारे छॾे। चाचा रमज़ान इहा मुनाफ़िकी आहे। मां सिधो माण्हू आहियां, मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे त हाणे नवाब खान खे सलाम बि कोन कंदुसि। मां रहमान हेॾो वॾो क़दम खयो, वरी बि एतिरो ख़्याल त कयईंसि त जंग में गोली घुसाए आयईंसि, पर पंहिंजे भाइटियुनि एतिरो बि ख़्याल कोन कयुसि। हाणे बांह भञी रूंडो करे छॾियोसि। सच्ची मां त चवंदी हुयमि न कि शरीफ जो खून चाचे खे ॾाढो महांगो पवंदो। न नज़ीरा, शरीफ जे करे शेर वारा गड़ंदा त कॾहिं को पलांद कंदा। बाक़ी छा आहे? चाचे कहिड़ो ॾोहो कयो शेर वारनि जो? धीअ, शेर वारनि जो मसलो न आहे, ही सॼो कमु फराज़ जे सहुरे करायो। न चाची न, वो ईअं नथो करे सघे। तूं चरी आई, मां वारी नुंहुं करायो आहे इहो सॼो कमु। न चाची, उहा ईअं कीअं कंदी? मुंहिंजे मुड़ुस खां पुट जो पलांद कयो आहे सोनू। अलाए केतिरा दफ़ा सहुरे खे धमकियूं ॾेई चुकी हुई। चाची तूं चईं थी मतां ईअं हुजे, पर मुंहिंजी दिलि नथी मञे। अम्मा माठ करे वे, तोखे हिन शहर जी छोकिरियुनि जी कहिड़ी ख़बर? रुगो मुंहं जूं मिठड़ियूं अथई, अंदर जूं शैतान अथई शैतान। साबा हे तुझो मनु, हे तुझो खमू, यो हुकुम कर। अरे हेडे छोरा ने भागो, इज्जत सां चवां थी मुंहिंजा पैसा कढो, त तेने घर में रहण कोन ॾींदीसांव। 2000 न थोरो पैसा मां 2000 काढे विया। मां चवां थी जल्दी कयो, मुंहिंजा पैसा इज्जत सां कढो। मां पर 1000 में खपी विया। मां खाधो सी जाम, कपिड़ो लटो बोतो सी, बाक़ी हाल दुनिया नाल। बाबा कल खां वठी तूं मासी साहबा जे घर असां परेशान आहियूं त बाबो केॾा। हा सही, वॾो बाबे जो फिक्र थो, मूंखां सवा मानी कान थी वणेव। नथो न बाबा, हाणे जल्दी घर हल। छो जल्दी घर हला? मां होटल तां चाहे बि पोइ घर ईंदुसि। चाहे तोखे घर में ठाहे था ॾियूं, होटल ते न वञ। घर में या छिटी चाहे मूंखे मज़ो कोन थी ॾे। मां होटल तो चाहे पीअंदुसि बाबा। हलो होटल ते तोखे चाहे पीआरिया, पोइ गॾिजी था घर हलूं। बाबा होटल ते वञण कोन ॾींदोसीं, ख़बर अथई छो छा आहे? हा ॿुधाए, भला कहिड़ो आसमान किरियो आहे? बाबा सालू सुबुह सां चाचे जाबिर जी बांह खणी आयो आहे। अयो बा शेर, इहो वरी तूं छा थो चवीं? बस मासी डरियो आहे सालू, मूंखे बि न ॿुधाई, वञी धूड़ पाए आयो। आऊ शेर सालू कमु भलो कयो आहे, इन जाबिर खान सां को मुड़ुस माण्हू टकरियो ई कोन हो। सापा जे सिर मथां सद कोन्ह बा शेर, बुरे जो नतीजो बुरो। जाबिर खान खे ही चपल वारी चोटी, पर अॼु ॾिस न शेर, आकड़ जी कुबे वारी कलंगी किरी पियसि। बाबा अच त घर में, हाणे देर न कयो। हा आईंदा हर शइ तोखे घर में मिलंदी। जेकॾहिं चाचे जाबिर जे हथ जी आहिनि त बलांद में इहे ॿई बाहूं वढे छॾी। हा पोइ मां माने कीअं खाईंदुसि? चइबो त बाबा कोन करे, बाक़ी असां आहियूं। मां कोन निकिरंदुसि घर खां ॿाहिरि, मूंखे रुगो घर पुॼाए हलिया। दादा मेरा में अम्मा ईअं असां तोसां मिलण ईंदासीं। ना फिक्र जी का भी गल, बाबा जी जिंदगी खतरे खां बाहर है। बस यार तव्हां दुआ कयो त बाबा जी बांह गंढे। डॉक्टर छा था चवनि फराज़ खान? डॉक्टर तो पंहिंजी पूरी कोशिश कंदा, पर आसरो घटि आहे, छो त बाबा जी बांह बुरी तरह सां भगल आहे। उहे त मुश्किल आहे, मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। शेर वारनि मोलू खे मारे थॾे ते पलांद कयो, बाक़ी रमज़ान जे भाणज जो पलांद वधो अथनि। न वातर ही कम चाची रमज़ान जो न आहे,
के चालाक दुश्मन जो है जेको बाबा के ज़लील थींदे ॾिसण थो चाहे। फराज खान ॻोठ वारनि जो ख्याल आहे त इहो कमु नवाब खान करायो आहे, जीअं जाबिर खान रिश्ते खां हथ खणी वञे। हाँ जे साबित थी वियो न त इहो कमु चाचे नवाब करायो, पोइ सॼी ज़िंदगी हुनजी धीअ हुनजे दर ते वेठी न जी सघंदो न ई मरी सघंदो। उन्हनि खां अॻु मां सोटनि सां मुलाक़ात कंदुसि जीअं उन्हनि खे ख़बर पइजी वञे त जाबिर खान अकेलो न आहे। नवाब खान तोखे मुबारक ॾियण लाइ। छाजी मुबारक? इहो त तोखे पुट जी औलाद कोन्हे, सच पुछी त तूं 7 पुटनि जो पीउ आहीं। जेको कम 100 दुश्मननि न कयो उहो कम तुंहिंजी हिकिड़ी धीउ करे ॾेखारियो आहे। मुंहिंजी धीउ छा कयो आहे? मुंहिंजी धीउ तुंहिंजी धीउ जेको चयो उहो करे ॾेखारियो। वठी छॾियईं पंहिंजे पुट जे खून जो बलांद। मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजी नुंहुं खे तूं ॿिन्ही हथनि सां सलाम ज़रूर कजां, छो त मुंहिंजी बांह भॼी चुकी आहे। छो जाबिर हिक बांह कम नथी करे छा? मुंहिंजे भाटियनि खां मुंहिंजी बांह पंजराए बुखा पुछी थो। मुनाफ़िक़त जी बि हद हूंदी आहे। जाबिर नवाब खान जेको कम बि कंदो आहे न उहो लिकी नाहे कंदो। लिकी वार करण मुर्सनि जो कम नाहे हूंदो। तुंहिंजी मुर्सी जी ख़बर पइजी वेंदी। मां रुगो इस्पताल खां घर पहुचां, पोइ ॾिसंदासीं त केरु केतिरे पाणी में आहे। जाबिर मां तोखे वरी बि चवां त इन मामले में मुंहिंजी चीच बि बुॾल नाहे। नवाब तुंहिंजी चीच त छा पर सॼी बांह बुॾल आहे। तूं भली ईअं सम्झ पर ईअं आहे। नवाब खान जाबिर खान जी बांह भॻल आहे। जॾहिं इहा बांह ठीकु थींदी त इहो ई हथ तुंहिंजे गिरेबान में पवंदो। पोइ तोखां सभु सचियूं कराईंदोसांइ। जाबिर पहिरीं इस्पताल मां पोइ ॾिठो वेंदो। शींह शींह थींदो ऐं बिलो बिलो थींदो। मुंहिंजी ॻाल्हि सम्झी वई? बाबा मूंखे ख़बर हुजे हा न त मां हिते अचां ई कोन। न अचण ते हाजी बाबा खे शक थी हा। इन करे पुट हू तोखे मना बि न कयो। तोखे ख़ामोश रहणो आहे, भले तोखे हाजी बाबा केतिरो बि बुरो भलो चवे। हाजी बाबा जी का बि ॻाल्हि मञणी न आहे। पर बाबा हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झा, हाजी बाबा ईअं करे छो थो? मुराद पुट तुंहिंजे सम्झण खां ॿाहिरि आहे। जेको कुझु मूं तोखे सम्झायो आहे न तूं सिर्फ़ उहो कर। मां त ईअं कंदुसि बाबा, पर मूंखे हाजी बाबा ते हैरत थी थिए। छा हाजी बाबा पंहिंजो ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो आहे? मुराद पुट ये ना आहे। हाजी बाबा जी बहितरी इन्हे में आहे जीअं मूं तोखे सम्झायो आहे। न त हाजी बाबा जो ही घर बर्बाद थी वेंदो। न बाबा ईअं कॾहिं बि कोन थींदो। छा तोखे इहो रहमान ॿुधायो सोनू मुंहिंजे लाइ परेशान कर मुमकिन मतलब ही नहीं है। छो वयो मामो रहमान नवाब के मुंहिंजे लाइ मिनथूं करना? कहिड़ो मामो रहमान मुंहिंजो सजण आहे? यार साजिद मां छा सोचां सोनू जे लाइ? तूं पहिरियां मूंखे हक़ीक़त मालूम करण दे। जेकॾहिं सोनू मुंहिंजी सजण हूंदी त उहो पाण मुंहिंजी खरीदी, बाक़ी हाणे मां हुनजे पोयां कोन वेंदुसि। हा यार साजिद मां बि इहो ई थो चवां,
खुदा करे सोनू जो कसूर न हुजे। जेकॾहिं सोनू पंहिंजे पीउ सां हिन मामले में मुलवस त सम्झ त सोनू पंहिंजी मौत खे दावत ॾिनी आहे। जेतिरी शिदत सां मां सोनू खे चाहियो आहे न, ओतिरी शिदत सां मां हुन खां नफ़रत कंदुसि ऐं पंहिंजे हथनि सां ई हुनखे मौत ॾींदुसि। हाजी बाबा, सबब इहो न आहे त पोइ पक जाबिर ऐं फराद खां भाव थो थिए न, त मतां दुश्मन न बणिजी वञा। उहे हाणे मुंहिंजा कहिड़ा सॼणा आहिनि जो मां उन्हनि खां रजलुसि। पोइ तुंहिंजो मसइलो छा आहे? ॿुधाए त मां हल कयां न। हाजी बाबा, मसइलो को बि न आहे, पर मां पंहिंजो पाण खे सोनू जे लाइक़ नथो सम्झां। मुंहिंजी एतिरी हैसियत न आहे हाजी बाबा। मुराद जी तोखे सोनू पाण चए पोइ बि इनकार कंदे? हाजी बाबा, जेकॾहिं सोनू पाण बि चवंदी न त उहो सच न हूंदो, ऐं सच उहो ई आहे त सोनू फराज सां मोहबत कंदी आहे ऐं कंदी रहंदी। मुराद इहो तुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे? हा हाजी बाबा, बिल्कुलु मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो आहे। मां सोनू सां शादी कोन करे सघंदुसि। ठीक आहे मुराद, पर इहो चयो कोन्हे आहियां। सोनू सां शादी करी पवंदी त तोखे तूं ई सोनू सां शादी करे, इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे। अदीब जहिड़ी ॻोठ हली वञ, बिगड़ी बीमारी वई, सिबियाणी बीमारी वई, मां सां त ॿी शादी कोन कराई। असां तूं तर पुट काॾे वञूं? बस मां सोनू जे घर वञी थो रहां। न सोनू चयो मुंहिंजे घर बि न अचिजां। बाक़ी काॾे? हा, वो हिन कवारी जेकी ॿुढड़ी आहे न, उॾे थो वञां। मुराद किथे? मुराद के मां सां शहर घुरायो आहे। मुराद शहर वियो? पर छो? ख़बर न आहे, पर हाणे मां बि वञा थो। निर्मत तूं केॾां थो वञी? शहर? न, मां ऐनक वारी ॿुढड़ी आहे न, उॾां थो वञां। कहिड़ी ऐनक वारी ॿुढड़ी? हा यार, उते जिते सोनू जो सारो रहंदो आहे न, उते। मासी साबा? अरे तूं ओॾां छो वेंदे? उते त सोनू वारो सहुरो रहंदो आहे, तोखे मारे छॾींदो। छो मारींदो? हां, फिरतियूं कर त बाठा हणंदोमांसि। ठीकु आहे, हली वञ। असांजो छा, पाणे पादर खाई मोटंदे। असां कुंदर पुटो ॾिसां थी केॾो पादर हाणे सोनू वारो सारो। फिरतियूं दिलावर मुराद अचे न, उनके ॿुधाए छॾिजांइ त हाणे मां नवाब खान जी कमदारी कोन कंदुसि। सालू ॻाल्हि त ॿुध, जेकॾहिं तोखे अचा जाबिर खां पलाद करणो हो त सिधी साईं बंदूक खणी मारी सा न, बाक़ी ॿाह भॼण मां छा थींदो? बाबा अञा सदी ॿाह बि पियो, रोज तो बख़्शू अची वियो। भला त पुराणा न आहिनि थींदा, हिन तुंहिंजे जाबिर भाग मां टुकर कयोसि, टुकर बाबा। सालू, मामलो हाणे वधी वियो, कुझु बि थी सघे थो। हिकु मिंट राति ऐं ॾींहुं होशियार थी रहणो पवंदो। यार छेर, तूं बि ॻाल्हियूं अजीब कंदो आहीं। ॿियो असां वारो सोट ॼाणो रन जे पोयों वियो शहर, पोइ चाचो अची असांखे हिकिड़े हथ सां बंदूक हणनि। अदा सालू, शेर सही तो चवे, जाबिर खान जा हथ वॾा आहिनि, पाण न मिलियो न त ॿिए खां रगड़ी ॾियारे छॾींदो। अदा सालू, ख्याल सां घुमजाए, का महल कहिड़ी त का महल कहिड़ी।
मां त इहो थो चवां असांखे हाणे घर खां ॿाहिरि अकेलो नाहे निकिरणो। इहो त सभ खां सुठो आहे। हिकु हेकल त 12 छोरो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मञी तो त कोन पर ॻाल्हि चवण मुंहिंजो फर्ज़ आहे। ज़िंदगी में कॾहिं का चङी ॻाल्हि कई त कोन थई, वरी बि ॿुधा हा ते पत्थर रखी ॿुधूं था। हा तुंहिंजी तुझा कुंड ॻाल्हि ॻाल्हि ते मेरा बजे मथे में थी लॻी। शेर अल्लाह जेका हिमत ॾेई तेरे तुंहिंजी जी जेका जॻह बाह भॼो। बाबा तूं हिनखे छॾ, ॻाल्हि कर छा पे चई। मां इहा ॻाल्हि पियो कयां, जहिड़नि में बर्बादीअ खां सवाइ कुझु बि कोन्हे। चाचे सां ठा कयो चाचे सां। ठाव त बाबा हाणे थी नथो सघे। छो न ठाव थी सघंदो? मूं जहिड़ा ॿ मुड़ुस मुहांडा विच में ईंदा त ठाव छो न थींदो? बाबा तो जड़ा न मुहांडा मुड़ुस विच में आया त क़यामत ताईं ठाह कोन थींदो। बाबा असांखे चाचा सां फ़ैसिलो हाणे करणो ई नाहे। अरे ज़िद न कयो निभागो, ज़िद न कयो। ॾिठव न कल्ह 3 भाइर हुयव, हाणे 2 हो। सुभाणे ईअं न थिए त इहे 2 बि न रहो। ऐं हीअ थीअ ऐं इहा तोड़ी इहा नोह इहा बि मूंखे पालणी पवे। इहा थीअ ऐं तूं मुंहिंजो नालो बि न वठ। मोह ममड़ो ॻाल्हियूं त कहिड़ियूं थो करे। बाबा इहो चाचो सौट न असांखे मारे विया त उन्हनि जी माउ जो खीर सम्झी माफ़ कयोसीं। बाक़ी तूं पंहिंजो ख्याल कजाए, ॿाहिरि ख्याल सां निकिरजाए। इन आज़ार खां त चवां थो न त फ़ैसिलो थिए त मां आज़ाद थी वञे होटल ते का घड़ी चांहि पियां। ॿुधो ख़बरूं पंहिंजे न फल फुलेरे पीए जूं। सोटन बाबा जी बाह नाहे भागी। ये समझ त हुननि मुंहिंजे सीने में बंदूक खई जेका हाणे सोटन सां थींदी न उहा मूंखे ख़बर आहे, पर उन्हनि जो बि पूरो होश कंदुसि। जंहिंजे चवण ते सोटन इहो कमु कयो आहे। पर इहो कमु कयो कीअं आहे? जंहिंजे चवण ते चाचे रमज़ान खे हुननि आज़ाद करायो, जंहिंजे चवण ते हुननि बाबा खे अगवा कयो, उन्हनि जे चवण ते इहो हुननि कमु कयो आहे। इहा पक थई? हा इहा पक आहे। सोनू पंहिंजे पीउ सां बथल आहे। सोनू खे जेका सज़ा ॾींदुसि न उहा मां सोचे छॾी। सिर्फ़ु बाबा हॉस्पिटल मां वापसि अचे। इस फराज़ छॾ इन्हनि छेड़नि खे। मां औरत आहियां ऐं औरत थी करे औरत जो एहसास समझी सघां थी। छा थी चवण चाहे? सोनू बेकसूर आहे, मासूम आहे, उहा पीउ सां बथल आहे। मां रुगो इहो थी चवां सोनू तोसां बेहद मोहबत कंदी आहे। सोनू जी मोहबत के बाबा जी इज्जत खां मथे न आहे। मूं घणी कोशिश कई इहो मामलो मोहबत सां हल थिए, पर हाणे मां वधीक बाबा जी बेइज्जती बर्दाश्त कोन कंदुसि। हारिस मां पंहिंजे वाइदे मुताबिक़ आयो आहियां। मूंसां जहिड़े जे लाइ ॿिया माण्हू कोन घुराया अथव छा? मामा न मूंखे ख़बर आहे तूं ज़रूरी बाबा वे पीछो वेठुसि ऐं आया बि हथे खाली। रमाने सोच भी न सोच तो को सोबत पकी तो छेड़ो जटो कंदो। मां तोखे जड़े खां झंझो त नाहे। विड़ भली रमाना चाचो तो था पूर्व था तो गला है तू क्या तो गला है? वारिस मो तोखे झलियो आहे न तूं विच में न ॻाल्हाईंदो कर। चाचो सोबत आहे न। रमाना वो तो कई दफा झलियो है ना तो मुखे सोबत न चो। सोबत ही मोहब्बत में कमी रही किथे आ। सही तो चई चाचा। वाकई सोबत ऐं मोहबत मोहन मां मोकिलाए वई आहे। को बि इज़त वारे जी इज़त कोन थो करे। घणा ई धोखा खाधा था, पर सच इहो आहे त इन दुनिया में ग़रीब जी का बि इज़त न आहे। शराफत सां ज़िंदा नथो रही सघिजे। आज़ाद हाणे समझो थे न सुर खे तो सा सुर लगे रमाना सुर सोबत फकीर सुर बात बात मुझे खबर हुई एक तो ये तू जरूर मैदान पे लंदे आज रमाना सादा लगी मरंदे न अज जी वेंदे। हां अज जी न चाचा
हाणे मां कंहिंसां बि लॻी कोन पर मां अकेलो जींदुसि पंहिंजी महिनत मज़ूर या त नवाब खान खां वधीक मां तोखे ज़मींदार थी ॾेखारींदुसि। तो बिल्कुल नवाब खान खां वॾो ज़मींदार थी सघी थो वॾो ज़मींदार। पर रुगो तूं हिकु ॻाल्हि मूंखे ॿुधा, नवाब खान जे नाले खां तोखे एतिरी नफ़रत छो आहे? इहो मूंखे तूं सच ॿुधा। इहो त कोन ॿुधाईंदुसि, पर सम्झी छो त नवाब खान सां हाणे मुंहिंजे नफ़रत वारो रिश्तो आहे। मूंखे सभु ख़बर अथई रहमान, इहा अछी ॾाढ़ी मूं वांगड़ कपाई न कई अथई। आउं सभु ॻाल्हि सम्झी वियो आहियां। जेकॾहिं सम्झी वियो आहियां त पोइ हाणे नवाब खान जे करे कॾहिं बि मुंहिंजे साम्हूं न अची। रहमान, मूं चयो तोसां को बि जहिड़ो जटो न आहे तोसां को बि जहिड़ो जटो। तोखे जन मूं फ़क़ीर यारा सेखारिया यो नवाब मिंथू करे कंद झुकाए तुंहिंजे पेरनि में वेंदो। हा कबे जो मुंह न ॾिसो, हेॾां ॾिसो। अरे तो ने ॾिसऊं तुम्हारो बूथ न आहे त ॾिठल, बूथ त साॻो याद आहे शेर। पुट असांजो रस्तो छो रोकियो थे? असांजे रस्ते रोकण जी मतलब ई त ख़बर हूंदी। माना त मौत खे सिंगुल। हल बाबा हल, हिक चमाट सां जो बि कूत कोन आई। छाजो सोच शेर, जे तूं चाहीं तो त असां सॼी ज़िंदगी सोट हुजऊं त पोइ तूं परे थी बि मां अकेले ई सालो सां ॻाल्हाईंदुसि। कम जी ॻाल्हि कर सोट, ये पुछड़ा तारा करे असां ने न ॾिस। मां तोसां कम जी ॻाल्हि करण आयो आहियां। जे तव्हां चाहियो था तव्हां ॾे खेर हुजे ऐं तव्हांजे घर ॾांहुं बि खेर हुजे ऐं तव्हां हिते रही बि सघो त पोइ मुंहिंजो चवण मन, मुंहिंजो हिकु कमु कयो। कहिड़ो कमु? बाबा जी हिकु बांह जे बदले तूं सालूअ जूं ॿई बाहूं भाई। अहिड़े सुरीला सोट हथ तो वधाए कुछ आराम कर। शेर आखे लिकाए त मुंहिंजूं ॿई बाहूं न कपे सुरीलो लिकाए भाउ तो थी बाक़ी। तव्हां मज़ाक सम्झो या सच, पर बचण जो इहो हिकु ई रस्तो अथव। अदा शेर हल त शहर ॾे हली पहिरियों सॼे घर जा कप न त वठी अचऊं, पाराईंदा पाण ऐं ॻोठ वारा। ॿियो न त हो मासी साबा वारा पुट आहिनि, उन्हनि खे चवंदासीं त कबरू अॻ वाट खोटरे छॾींदा। ओॾे त ॾिसूं गैरत में सफ़ा ॿुॾो पियो आहे सोट भा। चुप करे बि सालू, ये सोट सां ॻाल्हाइण ॾे। छा थो चई सोट? तोखे सालूअ जूं ॿई बाहूं वठी ॾे? न ईअं न कर, हिकिड़ी टंग हिकिड़ी बाह। ॿुधा, सॼी बाह वठी ॾे या खबी? तुंहिंजी मर्ज़ी आहे शेर, मां तोखे पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो। तूं मज़ाक तो सम्झी त ख़ैर आहे, सस्तो सौदो नथो करणु चाहीं त पोइ महांगो मुल भरणो पवंदो तव्हांखे। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, सोट आई सुठी सलाह थो ॾियां। पुछो कोड़े ॻोठ मां ॿाहिरि निकिर, हलियो वञ हितां शहर पुछ पंहिंजी नई ज़ालड़ीअ वटि। वरी ॻोठ जो मोह न कजांइ। शहर ज़ाल कुछ पेर सोट सोचे वठो। बाबा जे अस्पताल मां मोटी अचण जेतिरी मोहलत अथव, जे बाबो अस्पताल मां उथी आयो न तव्हांजा सभु रस्ता बंदि अथव।